बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ज़ोया बलोच। प्रोग्राम सुबह महरान में दुआ है जिते बुझो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजनि नंढनि सां। नाज़रीन, ही ख़ुशियूं ई आहिनि जेके असांजे घर खे सुठे नमूने सां हलाइनि थियूं ऐं ही जेके झेड़ा झगड़ा आहिनि, फसाद आहिनि, ये घरनि खे बिगाड़नि था, ये घरनि खे ढाहिनि था। त असांखे घुर्जे प्यार मोहबत कुर्ब हुजे त जीअं ही घर वसंदा रहनि, सुठे नमूने सां हलंदा रहनि। छो जो जेकॾहिं घर में ई इहे नंढड़ा नंढड़ा इश्यूज़, नंढड़ा नंढड़ा मसइला हूंदा त पोइ जेको आहे न, माण्हू न तालीम ते ध्यानु ॾेई सघंदो आहे, न ॿियनि कमनि कारनि ते ध्यानु ॾेई सघंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हींअर जेको हार्ड टाइम हले पियो, न सिर्फ़ु असांजे मुल्क में पर पूरी दुनिया में ॾिठो वञे त करोना जो जेका पेंडेमिक आहे, हुन खे असांखे कीअं मुंहुं ॾियणो आहे, हुन मां असांखे कीअं निकिरणो आहे, हुन मां निकिरण लाइ असांखे SOPs ते अमल करणु खपे। हुन SOPs खे फॉलो कंदे असांखे वैक्सीनेशन ज़रूरु कराइजे। छो जो हींअर जेका वैक्सीनेशन थिए पई ऐं हुन में काफ़ी अहिड़ियूं फेक न्यूज़ आहिनि जेके इनऑथेंटिक आहिनि। हाणे उहे जेके लाशूर माण्हू आहिनि उन्हनि खे फैलाइनि पिया त वैक्सीनेशन कराईंदासीं त हीअ जेको आहे न उन सां नुक़सानु आहे या फ़लाण नुक़सानु आहे, त को बि नुक़सानु नाहे। वैक्सीनेशन तव्हां करायो। हाणे 18 खां मथे जिन्हनि जी उमिरि आहे, जिन्हनि जी 18 साल खां मथे उमिरि आहे, उहे वैक्सीन कराए सघनि था। सो नाज़रीन, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। छो जो करोना जेका ही बीमारी आहे, जेका वबा आहे, इहा तमामु घणी ख़राबु आहे, तमामु घणी ख़तरनाक आहे ऐं पूरी दुनिया में ॾिसो केतिरियूं जानियूं इन सां ज़ाया थियूं आहिनि ऐं केतिरा माण्हू इन सां मुतासिर आहिनि। सो बहितर आहे त इलाज त ज़ाहिरा थींदा पिया आहिनि जॾहिं कोरोना थियण खां पोइ, पर बहितर आहे उन खां पहिरीं असांखे अहिड़ियूं तदबीरूं इख़्तियार कयूं त जीअं असांखे ज़रूरत ई न पए त जेके हीअ तकलीफ़ूं अचनि थियूं या जीअं करोना थिए थी, पोइ हुन खां पोइ असां उनखे पंहिंजी इम्यूनिटी हाई करण लाइ मुख़्तलिफ़ फ्रूट्स वठूं पिया या जेको आहे न मेडिसन वग़ैरह वठूं पिया। त इन खां बहितर आहे असां वैक्सीनेशन करायूं। हर वॾो नंढो जेको बि 18 साल खां वॾो आहे उहो वैक्सीनेशन कराए सघे थो। पाबंदी सां घुरिजे त असांखे वैक्सीनेशन कराइणु घुरिजे। छो जो असां हिकिड़े असांजो जेको मुआशिरो आहे, हुन जा फ़र्द आहियूं। उन मुआशिरे जे फ़र्द जे हैसियत सां असांजो इहो फ़र्ज़ु आहे, असांजी इहा ज़िमेदारी आहे त असांखे वैक्सीनेशन कराइणु घुरिजे। ऐं उन खां अलावा नाज़रीन, जेके कमकार आहिनि, जेका तालीम आहे, उन ते बि तव्हांखे ध्यानु ॾियणु खपे। छो ही उहे शयूं आहिनि जंहिंखां बग़ैर असांजो गुज़ारो ई न आहे, ईअं खणी चइजे। सो असांजे प्रोग्राम में महिमान शख़्सियतूं शामिल थिया आहिनि, उन्हनि जो तारुफ़ अवां सां कराईंदसि। पर महरान TV जी त हमेशह कोशिशि रही आहे त सुबह महरान जे प्लेटफॉर्म ते अहिड़ा सुठा सुठा तालीम सां तालुक़ु रखंदड़ ऐं ॾात जी दुनिया में फ़नकार आहिनि, गुलूकार आहिनि, सिंगर आहिनि, उन्हनि खे हिन प्रोग्राम में इनवाइट कजे। ऐं हिननि मां छा आहे जो असां ॻाल्हि ॿोल्हि कंदा आहियूं, हुन मां घणो कुझु असां सिखंदा आहियूं। असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे हितां कुझु इंस्पिरेशन मिलंदी आहे, कुझु सिखण जो मौक़ो मिलंदो आहे। ऐं छा आहे जो हितां ई मोटिवेशन मिलंदी आहे। जेके नई टही जा जेके शागिर्द आहिनि, जेके नंढी एज जा ॿार आहिनि, उहे हितां सिखंदा आहिनि, घणो कुझु पिराईंदा आहिनि। छो जो हिकिड़ो वे असांखे ख़बर पवंदी आहे त असांखे कीअं तालीम हासिलु कजे ऐं उनखां पोइ असांखे पंहिंजे कैरियर खे कीअं सिक्योर कजे। ज़ाहिर आहे ही पूरी दुनिया में जेके आहिनि उहे बि औरतूं या उहे बि मर्द ॾिसनि था जेके ॿियनि कमनि करण सां तालुक़ु रखनि था, या उहे औरतूं जेके हाउस वाइफ आहिनि, जेके घर में कमकार कनि थियूं। त असांजी कोशिशि रहंदी आहे त असां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, जेकॾहिं हू तालीम हासिलु न करे सघियूं आहिनि स्कूल या कॉलेज या कंहिं फॉर्मल जेका एजुकेशन आहे उन तरफ़ अगरि न वियूं आहिनि, त हीअ जेको हिकिड़ो इनफॉर्मल या नॉन फॉर्मल तरीक़ो आहे, त हुननि खे बि हितां आगाही ऐं तालीम मिले थी। सो नाज़रीन, अचो त असांजी जेका पहिरीं गेस्ट आहिनि हिन प्रोग्राम जूं, से आहिनि शाहिदा नूर भट्टी। माहिर तालीम आहिनि, शाइर आहिनि। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि फ़क़ीर भागचंद लाखाणी। उन्हनि सां डुइट में आहिनि अमानत अली। हेॾां असांजी राइट साइड आहिनि नारायण दास, कीबोर्ड ते आहिनि। रशीद फ़क़ीर आहिनि, ढोलक नवाज़ आहिनि। परवेज़ अब्बास आहिनि, पेड प्लेयर। अवां सभिनी महिमाननि खे भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महरान में। कीअं लॻो मैडम अव्हांखे हिन प्रोग्राम में सुबह महरान में अची करे सुबह सुबह सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी गोया तमामु सुठो लॻो हिते अची। तमामु बहितरीनु जेको आहे सो सुबह महरान जे हिसाब सां सुबुह जे टाइम ते जीअं माण्हू सुबुह सुबुह उथे थो ऐं उथी पहिरीं अलाह जी बारगाह में सजदा रेज़ थिए थो ऐं अलाह जो जेको आहे ज़िक्र फ़िक्र करे आजो थी वरी पोइ नाश्तो वग़ैरह करे थो, ॿारनि ॾांहुं तवजो ॾिजे थी। उन खां पोइ जेको आहे सो पंहिंजो कमकार जेको बि थिए थो उन ते माण्हू तयारु थी को ड्यूटी ते वञे थो। त इन हिसाब सां तमामु सुठो थो लॻे ऐं सुबुह जो टाइम जेको आहे हूअं ई तमामु प्यारो टाइम हूंदो आहे। एज़ अ एजुकेशनिस्ट या तालीम जा माहिर आहियो, टीचर आहियो, जी जी। त छा था सम्झो सुबुह खे बहितरीनु कीअं बणाइजे?
सुबुह खे आउं चवंदसि त इहो ई बहितरीनु आहे। पहिरीं त रब ज़ुलजलाल जो नालो जेको वठिजे थो, उन खां पोइ जेको आहे सो माना निमाज़ जी जी बिल्कुलु। ऐं उन खां पोइ पंहिंजे बचनि ॾांहुं घणो, हा ॿारनि ॾांहुं घणो तालीम जे हिसाब सां जेको तव्हां सवाल कयो, त न सिर्फ़ु उस्तादनि जो इन में किरदारु हूंदो आहे, पर वॾो किरदारु पंहिंजे माइट जो बि हूंदो आहे। छाजे करे जेकॾहिं माइट सुबुह साण इहा माना पंहिंजे मथां ज़िमेदारी महसूसु कंदा त असांजे ॿार खे असांखे सुबुह जो स्कूल रवानो करिणो आहे, त हुननि खे पंहिंजूं निंडूं फिटाइणियूं पवंदियूं। ठीकु आहे न। पोइ हू जेकॾहिं सुता रहंदा त पोइ ॿार बि उहो ई सुस्तु कंदा। निंडूं कंदे न। सो निंडूं करण सां आराम फरमाईंदासीं त इन सां असां कुझु न हासिल करे सघंदासीं। बिल्कुलु बि न। ॾाढी सुठी ॻाल्हि कयो त ज़ाहिर आहे हिकिड़ी सुबुह साण माण्हू प्लानिंग कंदो आहे त अॼु सॼो ॾींहुं असांजो कीअं गुज़रंदो। बिल्कुलु। ऐं मुंहिंजो त ख़्यालु आहे त असां त राति जो ई प्लानिंग कंदा आहियूं त असांखे सुभाणे जे लाइ छा करिणो आहे, कहिड़े टाइम ते उथणो आहे। टाइम जो जेकॾहिं असां क़दुरु न कयो न त इहो जेको वक़्तु वियल असांखे वापसि न मिली सघे। बिल्कुलु वापसि न ईंदो। असां सां गॾु भागचंद लाखाणी बहन, कीअं लॻो सुबुह महिराण में अची करे? जी जी। अच्छा, सुबुह खे बहितर कीअं बणाईंदा आहियो तव्हां पंहिंजे राग सां? रियाज़ कंदा आहियो? कहिड़े टाइम ते रियाज़ कंदा आहियो? उथण टाइम ई पहिरियां रियाज़ कंदा आहियो। नाश्तो पोइ कंदा आहियो? अच्छा, मीन्स के नेराने सुबुह थी करे राग ॾे ध्यानु ॾींदा आहियो। अच्छा, तमामु सुठी ॻाल्हि आहे। हाणे छा चवंदा मैडम, जेको हींअर कोरोना पेंडेमिक आहे, हिन मां कीअं असांखे निकिरजे, कीअं ॿाहिरि अचिजे? इन जे लाइ इहो आहे त पहिरीं माना माण्हू पाण SOPs जे तहत जेको जेकॾहिं उनखे फॉलो कंदासीं त इंशा अल्लाह ताला काफ़ी कोशिशि कजे त घर खां ॿाहिरि घणो न निकिरे। कम सारूं त माण्हू लाज़मी आहे वञियो, घर में क़ैद त कोन थी वञिबो, पर कोशिशि कजे त जेको आहे सभु घटि, जिते हुजूम घटि हुजे, हा उते वञण खां थोरो माण्हू पासो करे ऐं SOPs खे फॉलो कबो। इंशा अल्लाह ताला त ही एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे का। ऐं वैक्सीन वग़ैरह जेके लॻनि पियूं त उन्हनि ॾांहुं थोरो तवजो करे माण्हू, ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खे ॾिसी ऐं माण्हू पुठिते न हटे। त अच्छा, हींअर कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हलनि पियूं त जेके आहिनि कुझु अहिड़ियूं अफ़वाहूं फैलिजनि पियूं त हिन सां जेको आहे न कुझु बि थी सघे थो, को नुक़सानु थी सघे थो, हिन जा घणा साइड इफेक्ट्स आहिनि, त छा ईअं आहे? न, मुंहिंजे ख़्याल में त ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे मालिक जे अख़्तियार में आहे। का बि बीमारी असांखे नथी मारे सघे, ऐं को बि माना अहिड़ी अलाह साईं जे हुकुम खां सवाइ हिकिड़ो पल बि जेको आहे वधीक नथो मिली सघे ऐं न ई घटिजी सघे थो। त इहो असांजो ईमान आहे। बाक़ी जेको आहे त इलाज त सुनत आहे न, लाज़मी माण्हू कंदो न, इन खे त पुठियां नथो छॾे सघे। अच्छा, हींअर ज़ाहिर आहे न सिर्फ़ु पंहिंजे मुल्क में पर पूरी दुनिया में वाली जेका बीमारी पखिड़िजी वई आहे, ऐं ॾिसूं त वरी पूरी दुनिया में वैक्सीनेशन जो बि अमल जेको आहे जारी सारी आहे। त बहितर इहो आहे असां हिननि सभिनी शयुनि खे छॾे करे, छो जो जेकॾहिं पूरी दुनिया इहो सभु करे पई या असांजी गवर्नमेंट बि असांखे हिन शइ जो हर जेकॾहिं असां कॉल कंहिंखे कयूं था त उन में बि असांखे इहा हिदायत अचे थी, या जिते किथे हाणे इहे इंस्ट्रक्शन जेको आहिनि आम जाम करे छॾिया आहिनि त जीअं हर आम माण्हू बि हिनखे ॿुधे ऐं हिन ते अमल करे। पर कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां फॉलो न पिया कयूं या असां हिननि खे लाइट वठूं पिया, त इहो तमामु ग़लति चइबो, छो जो जेको गवर्नमेंट खे फॉलो न करे या जेको हिननि सभिनी शयुनि खे ग़लति चवे थो त माना इहो बहितर न आहे, सुठो न आहे। त ज़ाहिर पूरी दुनिया चरी न आहे त हिन तरफ़ रवां दवां आहे। बहरहाल अलाह साईं असांजा जेके व्यूअर्स आहिनि या जेके बि लाशऊरी में इहे सभु करनि पिया उन्हनि खे अलाह साईं हिदायत फरमाए। ऐं हीअ तमामु बहितरीनु शइ आहे, वैक्सीनेशन करायो ऐं हिन खे तव्हां बिल्कुलु लाइट न वठो, न ईअं सम्झो त इहे जेके फेक न्यूज़ आहिनि तव्हां हिन जा साइड इफेक्ट्स आहिनि, को बि हिन जो साइड इफेक्ट न आहे। ऐं इनशा अल्लाह जेको आहे न हिन सां ई असां पंहिंजी हिन पेंडेमिक खे खां जेको आहे न उनखे मुंहुं ॾेई सघूं था। सो नाज़रीन, हाणे टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, स्क्रीन ते असांजो नंबर अची रहियो आहे 02221028555 डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम खे कमेंट्स ॾेई सघो था त हीउ प्रोग्राम कीअं पियो हले ऐं अव्हां जी शमूलियत असांजे प्रोग्राम खे अञा वधीक बहितर बणाईंदी। असां सां गॾु जेको आहे न आहिनि भागचंद लाखाणी।
रागी आहिनि। छा ॿुधाईंदा भागचंद लाखाणी ऐं डुइट में अमानत अली बहन? पहिरीं लतीफ़ सरकार जी निभाई आहे। जी जी बिस्मिल्लाह कयो।
अच्छा मैडम जीअं त हाणे तालीम सां अव्हां वाबस्ता आहियो त वरी तालीम जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं पर असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। सॉरी कॉल ड्रॉप थी हुई। जी मैडम तालीम हाणे पहिरियां अव्हां ज़ाहिर तालीम हासिल कई वरी अव्हां पाण टीचर थियो वरी पढ़ाइण लॻो त माना हिकिड़ो चइजे त तालीम सां ई जेको अव्हां जो वाबस्ता अव्हां रहिया आहियो त इहो सॼो सफ़र अव्हां जो कीअं रहियो हिनखे कीअं था ॾिसो? ज़ाहिर हिन में कुझु ॾुखियायूं पेशायूं हूंदियूं ऐं के अहिड़ा तजुर्बा हूंदा जेके शेयर कंदा त जीअं असांजा जेका शागिर्द आहिनि उहे हिन मां कुझु सिखंदा कुझु हासिल कंदा। अवल त इहा ॻाल्हि हुई त आऊं जंहिं ख़ानदान सां तालुक़ रखां थी उते माना सख़्तियूं ऐं पाबंदियूं तमामु घणियूं। अच्छा यानी जेकॾहिं चाचे जो या मामे जो पुटु अचे त असांखे उनजे अॻियां बि साम्हूं नाहे अचो। अच्छा एतिरियूं पाबंदियूं एतिरियूं ॻाल्हियूं। हाणे उन दौर में जेको आहे सो पढ़ाई वारो त को तसवर ई कंहिंखे कोन हो। पोइ मूंखे शौक़ु हूंदो ॾाढो त मां पढ़ी पवां। अच्छा हा 6 सालनि जी उमिरि में मूं क़ुर पाक जेको आहे सो पढ़ी वरितो। पोइ वरी अॻियां जेको आहे मूंखे शौक़ु थियो त आउं पढ़ां पर हाणे उन वक़्तु पाबंदियूं हुयूं छोकिरियूं कोन पढ़ंदियूं ईअं कोन थींदो। पोइ मूंखे तक़रीबन माना 6 सालनि जी उमिरि खां पोइ जेको आहे सो दाख़िला ॾियारी वई। वरी माना दर्जे 3 में हुअसि या 4 में हुअसि त वरी हिननि विहारे छॾियो घर में। हाणे कोन वेंदी छाजे करे वॾी थी वई आहे माना ॿार हिन जो निकिरणु जेको सही न आहे। जी जी ठीकु आहे। हाणे मूंखे विहारे छॾियो घर में। ही त वॾो सफ़र आहे जेको मां तव्हांखे मुख़्तसिर करे ॿुधायां थी। मूंखे विहारे वियो घर में। मूंखे अंदर में उधमा त आउं ॿाहिरि कीअं वञां परेशानी थींदी आहे हिकिड़ो ख़्वाहिश हूंदी आहे अंदर मैडम हितां इंटरप्ट कंदासीं माज़रत सां असां सां गॾु लाइव कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो वालेकुम सलाम। अदा केर किथां खां? हेलो हेलो अस्सलाम वालेकुम केर आहिनि असां सां गॾु? वालेकुम अस्सलाम केर आहिनि असां सां गॾु? अदा छा चवणु चाहींदा? हेलो आवाज़ अचे पियो मुंहिंजो? हेलो हेलो छा चवणु चाहींदा प्रोग्राम जे हवाले सां? सॉरी अदा अव्हां जी जेको आहे कॉल सही तरह सां अव्हां सां न ॻाल्हाए सघियासीं डिस्कनेक्ट थी वई। आवाज़ जो प्रॉब्लम हुयो न पियो अची सघे सही तरह सां। वरी ट्राए कयो इनशाला अव्हां सां ॻाल्हाईंदासीं। जी मैडम त हिकिड़ो विहारियो वियो वरी दिलि में तकलीफ़ थिए थी त ऐं पढ़ाई कयां थी त वरी उन टाइम नंढी उमिरि में बि इहो हूंदो त हाणे वधीक कान्हे करणो कुझु त पोइ घर जो कमु करणो। छोकिरा पढ़नि पिया मुंहिंजा भाउर नंढा हुआ मुंहिंजा उन टाइम में। अच्छा बाक़ी कज़न्स वग़ैरह उन्हनि में को सिस्टम हो उहो पढ़नि पिया? माना उहे ॻोठ में रहंदा हुआ त उन्हनि ॾांहुं अचणु वञणु माना घणो न। सही अव्हां किथे रहंदा हुआ? शहर में अची रहिया? हैदराबाद में। अच्छा हैदराबाद में अची रहिया ऐं 4थे क्लास में अव्हांखे विहारियो वियो त हाणे ॿियो कमु त कोन हो। हाणे घर में जेको आहे सो अम्मी सिलाई कंदी हुई या को भर्त भरींदी उन सां गॾु करिणो आहे या थाम ॿुहारी करणी आहे त उन में त इंट्रस्ट हो त भला वेठी आहियां त करियां। पोइ मूंखे उन सां गॾोगॾु जेको आहे ईअं त उन वक़्तु रेडिया वग़ैरह हूंदा त गाना वग़ैरह ईंदा हुआ त मूंखे दिलि में थींदो त ही गाना जेके अचनि पिया जीअं मैडम नूरजहान जे नाले माना आउं सोचां त यकदम चवंदा अब आप सुनेंगे गुलकारा अञा नालो वठंदा त मैडम जो आवाज़ु अची वेंदो त आउं चवंदसि हीअ त का होशियारु आहे जेका सभिनि खे पुठिते छॾे पहिरीं थी अची वञे। मूंखे थोरी ख़बर हुई त रेडियो स्टेशन जो माना को ॿियो सिस्टम आहे या रिकॉर्डिंग आहे। पोइ मूंखे पंहिंजो शौक़ु थींदो हो त वरी छा कंदी हुअसि जो कोयलो खणी उनखे पट ते वेही छा लिखंदी हुअसि शेर वेठी लिखंदी हुअसि वरी उतां खणी पेंसिल वरी उन ते कापीअ ते लाहिणी। इहो मुंहिंजो माना मशग़ूल हो। पोइ मूं ॾिठो त मूंखे जेको आहे सो ॿाहिरि छॾींदा कोन। पोइ अलाह साईं मुंहिंजी मदद कई या मुंहिंजे दिलि या दिमाग़ में को ड्रामो अची वियो मूं खाइण पीअण छॾे ॾिनो। ॼाणी वाणी मूं खाइण पीअण छॾे ॾिनो। पर इहो त बाबा साईं जेको आहे सो असांखे खणी सघती हुई पर जान खां प्यारो औलाद तमामु घणो। पोइ जॾहिं बाबा खे ख़बर पई त 3 ॾींहं थिया आहिनि मानी नथी खाए त हिनखे वठी वञोसि भला डॉक्टर ॾांहुं वियासीं त मूंखे त ख़बर हुई त मूंखे कुझु आहे कोन। हाणे दवा अचे त कॾां करियां। पोइ उनखे वरी मूं तरीक़े सां पई हारींदी हुअसि पर मानी केॾी महिल खां केॾी महिल न। पोइ वरी वरी डॉक्टर खे चयो बाबा तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? अम्मी दवा बि वरिती काउंटर तां। मूं चयोमांसि मुंहिंजो डॉक्टर साहिबु मां बीमार कोन आहियां पढ़णु थी चाहियां। मुंहिंजा पेरेंट्स मूंखे छॾीनि नथा मुंहिंजो बाबा नथो छॾे। पोइ वरी मूंखे चयईं तव्हां फ़िकिर न करियो। पोइ अम्मी खे चयईं छोकिरी जेका आहे न तव्हांजी इनखे जेतिरी ख़ुशी ॾियणी अथव ॾियो। डॉक्टर पंहिंजी हलाई। पोइ उन हिसाब सां अम्मी अची घर में ॻाल्हि कई त बाबा खे अची हॉल थियो त अलाए छा थियो आहे मुंहिंजी छोकिरी खे छा थी चईं अम्मा तूं छा थी चईं?
मुझे बाबा दिल चे थी पढ़ा मरी त उई वेंदस। हाँ बस इहो मुंहिंजो जुमलो चवणो हो। बाबा मूंखे वरी वापसि स्कूल में छॾे आया। पोइ उते वरी इहो थियो त माना मुंहिंजा जेके साल ज़ाया थिया हुआ वरी उहो डबल मूं इम्तिहान ॾिना। हाँ डबल इम्तिहान ॾिना अल्हम्दुलिल्लाह। वरी तॾहिं त इहो दौर हो त ज़ाहिर हैदराबाद में शहर में हमारो पिया ते के ॿियूं छोकिरियूं हुयूं जेके पढ़नि पियूं त हिकिड़ो रीस थिए थी, हिकिड़ो दिलि चवे थो त भई जॾहिं सभु अॻिते वधनि था त असां छो न। अल्हम्दुलिल्लाह। पोइ अच्छा हाणे त उहा सभु ठीकु आहे, मां पढ़ी आया। वरी पढ़ाइण वारो तजुर्बो इंटरव्यू जे बेस ते जेको आहे सो मूंखे मुंहिंजे वालिद खे ख़बर कोन हुई, पर मूं जेके आहिनि एप्लीकेशन्स वग़ैरह ॾिनियूं पे एजुकेशन डिपार्टमेंट। अच्छा। पोइ उतां मूंखे कॉल आई त मां इंटरव्यू ते सही उतां कॉल आई, अवां इंटरव्यू ते वियो। इतां ई असां वरी कंटिन्यू कंदासीं, पर माज़र सां जेको आहे न टाइम कमर्शियल ब्रेक जो थियो आहे। नाज़रीन हलंदासीं ब्रेक ॾे, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं। केरु न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। असां सां गॾु भागचंद लाखाणी बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां गॾु महिमान तली आहिनि। छा ॿुधाईंदा हाणे असांजे व्यूअर्स खे? जी जी बिल्कुलु ॿुधायो। वहदत मंझ विसाल जी हू सदा मानन सुख, हे दूर तनी खां दुख जेके रोहल रता वनी रूह में। वो तुझे नीह छॾियो वा नचाए, तुझे नीह छॾियो वा नचाए। वाह वाह इश्क तुझो, वाह वाह इश्क तुझो। तुझे नीह छॾियो वा नचाए, तुझे नीह छॾियो वा नचाए। वाह वाह इश्क तुझो, वाह वाह इश्क तुझो। जान जिस्म ही जलाए, छॾ जान जिस्म ही जलाए, छॾ जान जिस्म ही जलाए। वाह वाह इश्क तुझो, वाह वाह इश्क तुझो। तुझे नीह छॾियो वा नचाए, तुझे नीह छॾियो वा नचाए। वाह वाह इश्क तुझो, वाह वाह इश्क तुझो। जहे प्यार कयो तो साए, सुतो की न कॾहिं सुख सां। जहे प्यार कयो तो साए, सुतो की न कॾहिं सुख सां। छॾी चैन सुकून फिटाए, छॾी चैन सुकून फिटाए। वाह वाह इश्क तुझो, वाह वाह इश्क तुझो। छॾ जान जिस्म ही जलाए, छॾ जान जिस्म, छॾ जान जिस्म ही जलाए। वाह वाह इश्क
इश्क तुझो वाह वाह इश्क तुझे नीह छॾियो व नचाए तुझे नीह छॾियो व नचाए वाह वाह इश्क तुझो वाह वाह इश्क तुझो ऐसा इश्क न छा छा कयो जेको इश्क घर में गिड़ो तैसा इश्क न छा छा कयो छड़ी सूलियत लटकाए छड़ी सूलियत लटकाए वाह वाह इश्क तुझो वाह वाह इश्क तुझो जान जिस्म ही जलाए छड़ी जान जिस्म ही जला वाह वाह इश्क तुझो वाह वाह इश्क तुझे नीह छड़ियो व नचाए तुझे नीह छड़ियो व नचाए वाह वाह इश्क तुझो वाह वाह इश्क यही कलट कथा अनवर कई लहर चढ़ा दिल पर कई कलट कथा अनवर चढ़ा दिल वयो हो को हुसैनी हलाए वयो हो को हुसैनी हलाए वयो हो को हुसैनी हलाए वाह वाह इश्क तुझो वाह वाह इश्क तुझो जान जिस्म ही जलाए छड़ जान जिस्म ही जलाए वाह वाह इश्क तुझो इश्क तुझे नीह छड़ियो व नचाए तुझे नीह छड़ियो व नचाए वाह वाह इश्क तुझो वाह वाह इश्क ॾाढो ख़ूबसूरत ॾाढो बहितरीन अच्छा मैडम तालीम जी जिते असां ॻाल्हि कयूं पिया त तव्हां पढ़िया आहियो वरी उन खां पोइ पढ़ायो वरी उहो तजुर्बो कीअं रहियो हिते असांजी ॻाल्हि कंटिन्यू हुई इहो सोया ईअं थियो जो जॾहिं मूंखे इंटरव्यू खां पोइ जॾहिं कॉल आई इंटरव्यू जी कॉल आई त मां वियसि उते मूंसां सवाल जवाब थिया तक़रीबन 6 या 9 जंहिंमां 2 कोन ॾेई सघियसि बाक़ी माना बाक़ी आंसर सभिनी जा पास थी वियसि अच्छा पोइ हाणे जॾहिं मूंखे ऑर्डर पे मिलियो त माना मूंखे चयूं त तोखे ॻोठ वञिणो आहे कहिड़े बि ॻोठ में ऑर्डर मिलंदो अच्छा उते ॿियूं जेके मूंसां गॾु हुयूं उन्हनि त पंहिंजो ज़िद कयो त न असां हैदराबाद सिटी जा आहियूं असां हैदराबाद में ई कंदासीं पोइ मूं चयो मूंखे जिते बि मोकिलींदा मां वेंदसि हाणे ऑर्डर त मिली वियो पर वालिद साहिबु चवे त केरु तूं छो वेंदी आहे हुते सही हा ॻोठाणो माहौल हूंदो हीअं हूंदो मूं चयो 20 ॾींहंनि जे लाइ बाबा छॾियो सही बहानो करे उते वियसि 20 ॾींहंनि खां पोइ मूं चयो बाबा ऑर्डर थी वेंदो बदिली थी वेंदी बहरहाल अलाह साईं मुंहिंजे बाबा खे जन्नत में जाइ ॾे
राय रखूं आमीन। मुंहिंजी बहरहाल पोइ उते मैं ॻोठ में वञी मूं जेको आहे सो तमामु सुठे नमूने सां ॿारनि खे गॾु कयो। उते मूं ॿार हिकिड़े ई ॾींहं में 80 ॿार मूं वटि अची विया। सही एडमिशन कई उन्हनि ॿारनि जी जेके नंढियूं वॾियूं छोकिरियूं सभिनि खे विहारे पोइ अल्हम्दुलिल्लाह थोरो अलाह साईं जो करम हो मुंहिंजे मथां त थोरो कामयाबी थी। पोइ आऊं जॾहिं रिसर्च थींदी हुई न जी। त रिसर्च में आऊं ॿारनि खे जेको आहे न नंढड़ा ॿार त रांदियूं खेॾंदा पर वॾियुनि छोकिरियुनि खे पाण सां गॾु विहारींदी हुअसि। त जीअं अव्हां सां गॾु उन चवनि। करे त आऊं चवंदी हुअसि त तव्हां वेठो आहियो न हाणे कंहिंखे भर्त जो शौक़ु आहे मां तव्हांखे सेखारियां माना एक्स्ट्रा हुनर वग़ैरह फन जो बि सिलाई जो शौक़ु आहे त सिलाई थी सेखारियां हुरमिच जो भर्त जो शीशे जो सभु ऐं तमामु जेका क़ुर बहितरीनु। पाक पढ़णु चाहे थी त पोइ हुनखे क़ुर पाक क़ुर पाक बि हा पढ़ाईंदसि। हा अच्छा ॾींदी हुअसि अधु कलाकु हूंदो रिसर्च जो न पोइ उन में गॾिजी वेहंदा हलो हुआसीं। ठीकु आहे असां लाइव कॉल मैम वठूं पोइ ॻाल्हाए करे पोइ असां कंटिन्यू कयूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। सॉरी अव्हांजी कॉल जेको असां कनेक्ट कोन करे सघियासीं या कनेक्ट न थी सघिया हुआ वरी ट्राई कयो इंशाल्लाह अव्हांजी कॉल लॻी वेंदी। असां सां गॾु रागी बि आहिनि वरी तालीम सां वाबस्ता असां सां मैडम बि आहिनि त तव्हां ॻाल्हाए सघो था तव्हां को सवाल को फरमाइश करे सघो था। अच्छा मैडम त ॻाल्हि पे कई हुनर सेखारियो वरी एक्स्ट्रा टाइम में ज़ाहिर आहे हिन में त तव्हांखे को सैलरी वग़ैरह त हिन जी कोन हुई पर हिकिड़ो माना या ख़िदमत चइजे ख़ल्क़ ख़िदमत दिलि में हो त वेठी आहियां वांदी ऐं ॿार रांदि पिया खेॾनि त आउं ईअं वेठी आहियां त बहितर आहे जेके छोकिरियूं वॾी उमिरि वारियूं हुयूं उन टाइम ते 12-13 साल जूं बि छोकिरियूं हुयूं मूं वटि पोइ उन्हनि खे इहो पर हिकिड़ी जेका जंहिंजे घर में स्कूल खुलियल हो उहो हो हेड मास्टर। अच्छा हा रिटायर मास्टर हो त पोइ वरी उनजी छोकिरी जेका आहे 5 दर्जा पास हुई सिर्फ़ु। पोइ मूं हुनखे चयो त हीअं कर जो किताब खणी अचु त आउं तोखे अॻिते थोरो सबक़ु ॾींदी अचां पढ़ाईंदी अचां त तुंहिंजो जेको आहे सो पोइ 8 दर्जा जहिड़ा मूं हुनखे उन दौरान पढ़ाया। सही आहे न पोइ वरी एफिडेविट मूं वरितो। अच्छा कोर्ट खां एफिडेविट हुनजो वठी त मूं 8 दर्जा हिन छोकिरी खे पढ़ाया आहिनि। हिनखे 9 ऐं 10 जो इम्तिहान जेको आहे ॾियण जी इजाज़त ॾिनी वञे। पोइ कोर्ट मां इहो एफिडेविट वठी ऐं पोइ हुनजा मूं जेके आहिनि से कागज़ उहे जेके आहिनि डॉक्यूमेंट्स जमा कराया। उन वक़्तु इहो हो त मुंहिंजी अञा BA थियल कोन हुई। हेॾा मुंहिंजा डॉक्यूमेंट्स रखिया हुआ त आउं अॼु जेको आहे सो जमा थी करायां। हेॾा हिन छोकिरी खे ॾिठमि त मूं चयो आउं त पढ़ी बि पई आहियां ऐं मुंहिंजो तालीम सां वास्तो आहे हीअ छोकिरी जेका आहे रहिजी वेंदी। पोइ उते उनजा जेके कागज़ जमा कराया इम्तिहान ॾियारियो वरी वैकेंसीज़ आयूं त इनखे मूं चयो त हाणे हिते अप्लाई कर उहो बि मूं करायो इन सही माने ॾाढियूं मतिलबु ज़ाहिर आहे हिकिड़ो तालीम में त पढ़ाइण सां गॾोगॾु अमांजूं कुर्बानियूं बि आहिनि इन करे इबादत आहे। सही अच्छा मैम ही जेको तालीम आहे इहो थोरो वसी जेको आहे न चइजे हिकिड़ो मज़मून आहे त हिन से मैदान आहे बिल्कुलु बैकग्राउंड आहे त हिन ते असां ॻाल्हाईंदासीं पर वठंदासीं ब्रेक पोइ वरी ताईं असां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। शाहिदा नूर साहिबा ॻाल्हियूं पिए थियूं तालीम ते तालीम हासिल कई वरी तालीम ॾिनी तालीम सां गॾोगॾु ॿियूं बवां जूं खोड़ सारियूं कुर्बानियूं आहिनि हुनर आहे फन आहे तव्हां जेके स्टूडेंट्स आहिनि जेके न्याणियूं आहिनि उन्हनि खे सेखारियो त उन खां अलावा अव्हां जो अदब में बि खोड़ सारियूं अव्हां जूं काविशूं आहिनि शाइरा बि आहियो भला शाइरी का ॿुधाईंदा असांजे व्यूअर्स खे असांखे। अच्छा ॿुधो आहे त तरन में शाइरी ॿुधाईंदा आहियो उहो आहे जी जी हा त हिकिड़ी पहिरीं हारीअ ते मां नज़म लिखी आहे जी जी त उहा थोरो तव्हांखे ॿुधाईंदसि पोइ सही बिल्कुलु। हारी प्यारा मेहनत वारा मुल्क मिठे जा जियारा मेहनत वारा अण उभरे जो यार उथी थो मेहनत तू ॾींहुं रात करी थो रात जो पाणी वारण लाए जागी तू प्रभात करी थो व्या के गुजरी
मौसम प्यारा व्याके गुजरी स्यारा उनारा मेहनत वारा ततिय थदिय तो हर हलाई सिज जा किरणा सिरते वसाई काण बियन जे अन्न उपाई भाजियूं भुतियूं मेवा रसाई फाटल कपड़ा पेर उघाड़ा फाटल कपड़ा पेर उघाड़ा पेट भूख्या पोए बचड़ा सारा मेहनत वारा सूर सभिन खां पंहिंजा लिकाई पाण मुरादो पूर पचाई खौफ वडेरे खां छो थो खाई चैनूर तू को निंधण को तनाई आयूं असी सब तू जा सारा साथी समूरा सांगी सगारा मेहनत वारा। वाह, तमाम बेहतरीन। मेहनत में ही अज़मत आहे ऐं पोरियत अलाह साईं जो दोस्त आहे त पोरियत जेको हिकिड़ो हारी आहे उहो वाकई पोखे थो ऐं ज़ाहिर आहे पर उनखे सॼे साल में हू केतिरी बि महिनत करे थो पर हुन जा बच्चा वरी बि उहे ई माना ॾुतड़ियल हालनि में या हुननि खे वॾो रोल आहे हुन जो असांजे मुआशरे में वॾो रोल आहे ऐं हू सभु कुझु असांजे लाइ करे थो पर हुन जे लाइ कुझु न पिया करे। बिल्कुलु बिल्कुलु ऐं उन जा ई ॿार जेको आहिनि उहो तकलीफ़ में हूंदा आहिनि त जेको आहिनि वाकई में हुनजी वाकई में असांजो हमेशह हुनजे तन ते कपिड़ो न हूंदो आहे वीचारो पियो हलाईंदो आहे पेरनि में चपल बि कोन हूंदी आहे। ॾाढो सुठो ॾाढो प्यारो लॻो। हाणे मैडम ॿुधिजे भागचंद खां कलाम बि। जी जी मुँह महताब पिरीअ जो मुँह महताब पिरीअ जो चोडी मिसिल चंड ॾाढा नाज़ निगाहुनि सां विधई घुंड घमंड पखीअ खे प्रीत जा तो वेड़े विधा वंग ओ ढोलण तुंहिंजा ढंग मूंखे लूलू मंझ लॻी विया हो लॻा वञी यार सां दोस्त दिलदार सां हो लॻा वञी यार सां दोस्त दिलदार सां ओ नैण निमाणा ते सुणे सरदार सां नैण निमाणा ते सुणे सरदार सां हो लॻा वञी यार सां दोस्त दिलदार सां हो लॻा वञी यार सां दोस्त दिलदार सां नैण निमाणा ते सुणे सरदार सां नैण निमाणा ते सुणे सरदार सां आऊं जा बेचारी मोहब्बत मारी आऊं जा बेचारी मोहब्बत मारी आऊं जा बेचारी मोहब्बत मारी वो तो भामू जी सारी सूरत सिंगार का वो तो भामू जी सारी सूरत
सिंगार सा नैण निमाणा ते सुन सरदार सा नैण निमाणा ते सुन सरदार सा ओ लगावनी यार सा दोस्त दिलदार सा ओ लगावनी यार सा दोस्त दिलदार सा नैण निमाणा ते सुन सरदार सा नैण निमाणा ते सुन सरदार सा हुक्म बणीरो दिलड़ी खणीरो हुक्म बणीरो दिलड़ी खणीरो हुक्म बणीरो दिलड़ी खणीरो हियाड़ो हणीरो झट झलकार सा हियाड़ो हणीरो झट झलकार सा नैण निमाणा ते सुन सरदार सा नैण निमाणा ते सुन सरदार सा ओ लगावनी यार सा दोस्त दिलदार सा हो लगावनी यार सा दोस्त दिलदार सा नैण निमाणा ते सुन सरदार सा नैण निमाणा ते सुन सरदार सा ओ अथम इरादू मन झुमरादू ओ अथम इरादू मन झुमरादू अथम इरादू मन जुमरादू ओ थिबू दिल शाह तुझे मिली मन ठार सा ओ थिबू दिल शाह तुझे मिली मन ठार सा नैण निमाणा ते सुन सरदार सा नंगड़ा निमाणी दा जीवती में पालना नंगड़ा निमाणी दा जीवती में पालना ओ जीवती में पालना जीवती में पालना जीवती में पालना जीवती में पालना नंगड़ा निमाणी दा जीवती में पालना नंगड़ा निमाणी दा जीवती में पालना लाजवाब आलीशान नाज़रीन हलंदासीं असां ब्रेक तरफ़ ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में शायदा नूर साहिबा ॻाल्हियूं पिया थियूं तालीम जूं थियूं वरी शाइरी जूं थियूं त हाणे असांजे व्यूअर्स खे कहिड़ी शाइरी ॿुधाईंदा उर्दू में हिकिड़ी गज़ल लिखी आहे जी जी पेश कयो मैं अकेली हूँ फकत गोशाए तन्हाई है मैं अकेली हूँ फकत गोशाए तन्हाई है जिंदगी आज ये किस मोड़ पे ले आई है जिंदगी आज ये किस मोड़ पे ले आई है मैं अकेली हूँ फकत गोशाए तन्हाई है जिनकी नजरों में थे महबूब सदा हम हरदम जिनकी नजरों में थे
महबूब सदा हम हरदम, उनकी आँखों में क्यों नफरत ने जगह पाई है, उनकी आँखों में क्यों नफरत ने जगह पाई है। मैं अकेली हूँ फकत गोशाए तन्हाई है। सच बना जुर्म कोई झूठ का कानून नहीं, सच बना जुर्म कोई झूठ का कानून नहीं। हमने ना करदा गुनाहों की सजा पाई है। ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो ख़ूबसूरत। हमने ना करदा गुनाहों की सजा पाई। ॾाढो बहितरीन, ॾाढो ख़ूबसूरत। हाणे भागचंद देव असां हलंदासीं, उन्हनि खां राग ॿुधंदासीं। जी भागचंद, छा ॿुधाईंदा हाणे असांजे व्यूअर्स खे? केवल साईं अमीन फ़हीम जे साईं जी काफ़ी है। अच्छा, जी जी जी, बिल्कुलु। भली कई भला पिरी, भली कई भला पिरी, तो कई न मुनासिब हो लाए चित चरियो करे, लाए चित चरियो करे, वरी पाण कढी वे पो, वो तोड़े हुब न हो तब होत न कजन हेडियो। वो बेवफा दुनिया सा नातो नेठ मुश्किल थी वयो, वो बेवफा दुनिया सा नातो नेठ मुश्किल थी वयो, देखे मुंह आसान जातो नेठ मुश्किल थी वयो, देखे मुंह आसान जातो नेठ मुश्किल थी वयो। बेवफा दुनिया सना तो नेठ मुश्किल थी वयो, बेवफा दुनिया सना तो नेठ मुश्किल थी वयो, जैसे मुंह आसान जातो नेठ मुश्किल थी वयो, जैसे मुंह आसान जातो नेठ मुश्किल थी वयो। पहरी पहरी महफिलों महबूब सा काफी हुयो, पहरी पहरी महफिलों महबूब सा काफी हुयो, पहरी पहरी महफिलों महबूब सा काफी, पर जुदाई पैर पातो नेठ मुश्किल थी गयो, पर जुदाई पैर पातो नेठ मुश्किल थी गयो, बेवफा दुनिया सना तो नेठ मुश्किल थी गयो, बेवफा दुनिया सना तो नेठ मुश्किल थी गयो, जैसे मुंह आसान जातो नेठ मुश्किल थी गयो, आसान जातो नेठ मुश्किल थी गयो।
लकामो के छॾे वियो छो भला मुंहिंजो माहे लकामो के छॾे वियो छो भला मुंहिंजो माहे लकामो के छॾे वियो छो भला मूं न हरगिज़ ईअं जातो ॾेढ मुश्किल थी वियो मूं न हरगिज़ ईअं जातो ॾेढ मुश्किल थी वियो हुसन सां गुमराह सब माण्हू कया जंहिं फ़िरेब हुसन सां गुमराह सब माण्हू कया हू बि उन सां पेच पातो हेठि मुश्किल थी वियो हू बि उन सां पेच पातो हेठि मुश्किल थी वियो हले थी साफ दिल हादिस अमीन सीने में के साजो हले थी साफ दिल हादिस अमीन सीने में के साजो हले थी साफ दिल कहन पर तोखे सुञातो ॾेढ मुश्किल कहन पर तोखे सुञातो ॾेढ मुश्किल बेवफा दुनिया सनातो ॾेढ मुश्किल थी वियो बेवफा दुनिया सनातो ॾेढ मुश्किल थी वियो जंहिंखे मोह आसान जातो ॾेढ मुश्किल थी वियो जंहिंखे मोह आसान जातो ॾेढ मुश्किल थी वियो अच्छा मैडम हाणे असांजा जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा तव्हां अची करे हिन प्रोग्राम में पहिरीं कीअं लॻो पोइ मैसेज असांजे व्यूअर्स खे इहो आउं चवंदसि त पहिरीं त तालीम जे हवाले सां जी, त जी। पंहिंजे ॿारनि खे जेको आहे न कोशिशि करियो त तालीम जे ज़ेवर सां आरस था करियो बिल्कुलु नियाणियूं जेके आहिनि न मुंहिंजो ॻोठ में वञण जो बि मक़सदु इहो हो छो जो आउं पाण परेशान हुअसि त मूंखे माइटनि पढ़ण सही, लाइ न पिए सही। छॾियो ऐं हू वेचारियूं जेके उते क़ैद आहिनि कोटनि में त उन्हनि खे छा उन्हनि जो छा थी- एहसास आहे हा त पोइ इहो इन करे ई मूं 10 साल हिकिड़े ॻोठ में 2 साल ॿिए ॻोठ में पंहिंजी ज़िंदगी जा ॾिना इहा मूंखे ख़ुशी आहे त अलाह पाक मूंखे जेको आहे सो तालीमी जेको आहे मैदान में जेको आहे सो मूंखे माशाअल्लाह, सम्झो जो हिम्मत ऐं तौफ़ीक़ ॾिनी ऐं ऐं पैगम्बरी वरी इहा पेशो आहे पैगम्बरी पेशो आहे वरी पढ़ाइण तालीम हा, ॾियणु हा त मूंखे आउं इहो ई चवंदसि त जी। जेको आहे नियाणियुनि खे ख़ासि तौर ते जेको आहे न नियाणियुनि जो ख़्यालु ॾाढी करियो। बहितरीन ॾाढी सुठी उन्हनि ॻाल्हि खे कयव। जेको आहे सो तालीम जे ज़ेवर सां आरास्ता करियो इन खां वधीक हुननि वटि को बि हथियार सम्झो कोन्हे को सही। हुननि जी सपोर्ट आहे हिकिड़ी ढाल आहे बिल्कुलु। पढ़ियल लिखियल जेका छोकिरी आहे उहा माना हिकिड़े ख़ानदान खे पूरे खे पढ़ाए थी सम्झो। बिल्कुलु हिकु फर्द पढ़ियो त त पूरो फर्द ई फर्द पढ़ियो पर औरत हा, जेकॾहिं पढ़ी त त पूरो जग पढ़ियो जग पढ़ियो। ॾाढी सुठी ॻाल्हि हा। कयो हाणे नाज़रीन जेको आहे न असांजो टाइम हिन प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो आहे भागचंद कीअं लॻो सुबह महिराण में अची करे तमामु घणी ख़ुशी थी तमामु सुठो प्रोग्राम जी। ज़बरदस्त प्रोग्राम आहे सही ऐं असांखे बि ख़ुशी थी अवां हिन गेस्ट महिरबानी। हिन प्रोग्राम में आया ऐं महिरबानी। उमेद आहे थी जेको प्रोग्राम आहे असांजे व्यूअर्स लाइ इंफॉर्मेटिव हूंदो नाज़रीन हाणे ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त वेंदे वेंदे असां भागचंद ऐं अमानत अली खां राग ॿुधंदासीं जी
लागी लागी क्या कहे, हाँ लागी लागी क्या करे, तुझे लागी नहीं एक, अरे लागी सोगी जानी जो पड़े कलेजे में छेद। हो यार की कोई खबर लाता नहीं, हो यार की कोई खबर लाता नहीं, दम लबों पर है निकल जाता नहीं, दम लबों पर है निकल जाता नहीं, हो यार की कोई खबर लाता नहीं, हो यार की कोई खबर लाता नहीं, दम लबों पर है निकल जाता नहीं, दम लबों पर है निकल मजनू बनूं, दिल तो कहता है कि मैं मजनू बनूं, दिल तो कहता है कि मैं मजनू बनूं, इश्क लैला में बहा जाता नहीं, इश्क लैला में बहा जाता नहीं, ओ यार की कोई खबर लाता नहीं, ओ यार की कोई खबर लाता नहीं, दम लबों पर है निकल जाता नहीं, दम लबों पर है निकल जाता पंछी बनूं, दिल तो कहता है कि मैं पंछी बनूं, दिल तो कहता है कि मैं पंछी बनूं, हूँ बेपरा मुझसे उड़ा जाता नहीं, हूँ बेपरा मुझसे उड़ा जाता नहीं, ओ यार की कोई खबर लाता नहीं, ओ यार की कोई खबर लाता नहीं, दम लबों पर है दम लबों पर है निकल जाता नहीं। सजदा करूं, दिल तो कहता है कि मैं सजदा करूं, हो दिल तो कहता है कि मैं सजदा करूं, बेनमाजी हूँ झुका जाता नहीं, बेनमाजी हूँ झुका जाता नहीं, हो यार की कोई खबर लाता नहीं, यार की कोई खबर लाता नहीं, दम लबों पर है निकल जाता नहीं, दम लबों पर है
रोक ले अब्दुल मजीद, अब कलम को रोक ले अब्दुल मजीद, अब कलम को रोक ले अब्दुल मजीद। आगे अब हमसे लिखा जाता, आगे हमसे लिखा जाता नहीं, ओ यार की कोई खबर लाता नहीं, ओ यार की कोई खबर लाता नहीं, दम लबों पर है निकल जाता नहीं, दम लबों पर है